अरुण बाबाणीअ सिंधी साहित्य में पंहिंजो ख़ासि मक़ाम ठाहियो आहे। कीरत बाबाणी ऐं सविता जो सुपुत्र अरुण हिन नंढी उमिरि खां ई लिखणु शुरू कयो। पंहिंजे ख़्यालनि जी उॾाम, सुखियमता ऐं अनुभव खे पेश कयो अथई पंहिंजनि कविताउनि में। कुल 8 किताब लिखिया अथई। शाइरीअ जो खेसि ख़ासि ॾांहुं आहे। हिन खे पंहिंजी मन जी स्थिति, सुखियमता ऐं हिक ॿिए नमूने जी सोच आहे जेका हर कंहिंजी कान हूंदी आहे। साल 2000 में हुनजो किताबु शाया थियो खुरकबीता, ऐं उनखां पोइ लगातार हू लिखंदो ई रहियो आहे। लगातार हुनजा किताब शाया थींदा रहिया आहिनि। साल 2014 में हुनखे NCPSL जो इनाम बि मिलियो। अॼु हू न फ़क़ति शाइर ऐं लेखक आहे, पर उन सां गॾु आहे तर्जुमेकार। हुन सुंदरियूं तमचंदाणी जा 9 किताब आखाणियुनि जा गुटका तर्जुमो कया आहिनि अंग्रेज़ीअ में। अंग्रेज़ी ऐं हिंदीअ में हू हमेशह ट्रांसलेशन कंदो पियो रहियो आहे। अचो त ॿुधूं हुन जे ई आवाज़ में हुन जूं के आलीशान कविताऊं। नमस्ते, गुड मॉर्निंग। मां अरुण बाबाणी, मिस्टर कीरत ऐं मिस्टर सविता बाबाणी जो फर्ज़ंद। मूंखे नंढे हूंदे ई मुंहिंजी माउ सविता अम्मा जेके असीं चवंदा आहियूं हाणे, उन मूंखे ॾाढा स्पिरिचुअल यानी आध्यात्मिक ॻाल्हियूं ॿुधायूं, स्टोरियूं ॿुधायूं, कबीर जा दोहा, गुरु नानक जूं वाणियूं, ऐं मूंखे उन ते ॾाढो मुतासिर थियो। स्कूल में बि इहे ॻाल्हियूं जेके ॿुधाईंदा हुआ, त पोइ मां शुरू खां वठी यानी कि क़िस्म जो संत सुभाउ जो थी वियुसि। ऐं उन ते मूं हिकिड़ी कविता लिखी आहे, त हाणे मां तव्हांखे ॿुधायां थो। कविता जो उनवान आहे राह जो ॾीओ। नंढे हूंदे खां ज़िंदगी मूंखे बेमाना ऐं अजाई लॻी। ग़रीबनि खां वधीक अमीरनि जो जीवन व्यर्थ वेंदो लॻो। मूंखे मिल्कियत जोड़ण में वक़्तु विञाइण अजायो लॻो। ग़रीबीअ में ई जीवन सजायो कयो। पर पोइ किताबनि में, वेदनि ऐं उपनिषदनि में, गीता ऐं क़ुरान में वञी फाथुसि। व्यर्थ विञायुमि पंहिंजो वक़्तु। अॼु मां जीवन जे सभ खां नायाब मिल्कियत जो मालिक आहियां। मुंहिंजे जीवन जो सारांश, जीवन जी सम्झ फ़क़ति हिक सिज में आहे। जीवन में कुझु मिलणो न आहे। इहो मुंहिंजो अक़ीदो आहे, मसीह जो आहे ऐं मुंहिंजे राह जो ॾीओ आहे। ज़ाहिर आहे त अहिड़ियूं संतनि सां गॾिजी, उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधी, उन्हनि सां मुतासिर थी मां दुनिया में त घणो कुझु हली न सघियुसि। हिन ते हिकिड़ी नंढो कविता ॿुधायां थो। अजनबी। दुनिया हिते ई किथे मुंहिंजे पाड़े में रहंदी आहे। मां हुन सां घणो कोन गॾिजंदो आहियां। उहा पंहिंजनि कमनि में मसरूफ़ आहे ऐं मां पंहिंजनि कमनि में मशगूल आहियां। भले असीं हिक ॿिए खे चङी तरह सुञाणूं, पर अक्सर हिक ॿिए खे नज़रअंदाज़ कंदा आहियूं। हिक ॿिए जो रस्तो कोन कटींदा आहियूं। मां हुन वटि वेंदो आहियां जॾहिं डबल रोटी, खीर या सिगरेट खपंदा आहिनि। बसि उहो मुंहिंजे पसगड़ दायरे में रहंदी, कंहिं कुझु फ़ासिलो परते रहंदी आहे, अजनबीनि वांगुरु। कॾहिं कॾहिं मूंखे वणंदी बि आहे, ख़ासि करे तॾहिं जॾहिं को अबहम ॿार या रस्ते जो कुतो या को शराबी नज़र पवंदो आहे। बाक़ी घणो करे त मां हिन लाइ ध्यानु ई कोन ॾींदो आहियां। उहो मुंहिंजे अर्द गिर्द रहंदी आहे जीअं मुंहिंजे दरिया जे साम्हूं वारी बालकनी में को कपिड़ो टंगियल हुजे। जेतोणीकि दुनिया मुंहिंजे पाड़े वारी आहे, पर मूं कॾहिं हुन सां हथु कोन मिलायो आहे। हिकु ॿी कविता इन दुनिया जे माहौल लाइ, दुनिया जे माण्हुनि लाइ लिखी अथमि, जंहिंजो उनवान आहे ठग। माण्हू अचनि था, सुकल पारूं था वेफर खणी अचनि था, मूंखे गोश्त जी तलाश आहे। माण्हू अचनि था पंहिंजे ॻाल्हियुनि पुठियां लिकियल, मूंखे कविता जी तलाश आहे। माण्हू फैंसी कपिड़ा पाए अचनि था, मूंखे अंतरात्मा जी तलाश आहे। बर्फ़ सां ढकियल ई माण्हू बर्फ़ जा कॾहिं बि ॻरे कान थी। मां हिननि जे सुॼियल अखियुनि हेठां पियल झूलियुनि खे सुञाणा थो। मां हिननि जे सुॼियल अखियुनि जे हेठां पियल झूलियुनि खे सुञाणा थो। ही माण्हू ठग आहिनि,
घर न पर मकान था ॻाल्हाइनि, सफ़र न पर मोटर कार था ॻाल्हाइनि, खाधो न पर होटलूं था ॻाल्हाइनि। मथां दरनि मां हिननि खे इंसान न पर हजूम ॾिसण अचनि था। वीचारा ही माण्हू अफ़सोस उमिरि गुज़ारनि पर कंहिं बि छुआ खां सवाइ पाण खे बचाए सलामत पाणीअ में रहंदे प्यासा। दुनिया जे कुंड कुंड में तव्हांजे घर जे आस पास सभिनी हंधि तव्हां ग़रीबी त ज़रूरु ॾिठी हूंदी। कहिड़े बि दुनिया जे शहर में रहंदा हुजो, पर ग़रीबी सभिनी हंधि अखियुनि मां, दरियुनि मां, बालकनियुनि मां झांकंदी आहे। इन विषय ते हिकु कविता आहे, छा मां पंहिंजो ॾीओ ॿारियां। जॾहिं हुन मासूम चहिरे वारी भिखारनि मुश्की थैंक यू चयो, मूंखे ॼाण हुई त मां हुन जा ॾींहं त बदिलाए कोन सघंदुसि। जॾहिं मोहम्मद नारेल पाणी वारे झुकी सलाम कयो, मूंखे हुनजी बगल साइकिल निहारण जी हिमत ई कान थी। हेॾा सारा अञा साफ़ थियणा आहिनि, इज़तदार बणणा आहिनि। हिन भारी दुख जे विच में कीअं मुस्कान, कीअं सुम्हां। अॼु राति वरी असीं सुम्हंदासीं टुटल सपननि जे ढेर ते। अॼु राति असीं सुम्हंदासीं टुटल सपननि जे ढेर ते, पंहिंजे ऐं ॿियनि सां खयल क़स्मनि ते, वादनि ते। अॼु राति वरी कारी मां भूरी ऐं पोइ सफ़ेद ऐं पोइ वरी साॻी कारी उदय थींदी। त पोइ भला छा मां पंहिंजो ॾीओ ॿारियां। काफ़िलो त भिटकी चुको आहे, त छा मां पंहिंजो अकेलो पंधु पवां। मां सॼी उमिरि सुठनि माण्हुनि, सुहिणनि माण्हुनि, ऑनेस्ट माण्हुनि, सखी माण्हुनि, ज़हीन माण्हुनि जे ॻोल्हा में रहियो आहियां। किथे किथे मिलिया आहिनि, जाम मिलिया आहिनि। ईअं त दुनिया में घणेई सुठा माण्हू आहिनि, जेकॾहिं जेतोणीकि सॼो वक़्तु ॾिसंदो अख़बारुनि में हेॾा होॾा त सभु बुरायूं पयूं नज़र ईंदियूं आहिनि, पर माण्हू सुठा रहंदा आहिनि। त मां इन ते हिकिड़ी कविता लिखी आहे, सुहिणो माण्हू। अहिड़े माण्हूअ सां मिलणो आहे, को बि टुकड़ो भॻल न हुजे, सॼे जो सॼो ठहियलु हुजे, छड़ो लिखियलु पढ़ियलु न हुजे, ॻाल्हि सॼी सम्झियलु हुजे न हू हिकु कूड़ी कविता पर सचो गज़ल हुजे। अहिड़े माण्हूअ सां मिलणो आहे, जो सिर्फ़ु पंहिंजे में न हुजे, इंसाननि सां बि जुड़ियलु हुजे न हू बंदि तहखानो, दरियूं दरवाज़ा खुलियलु हुजे, जो न कॾहिं विकिणजी सघिजे, संदसि ॿियणो बल हुजे। अहिड़े माण्हूअ सां मिलणो आहे, जो न फ़क़ति चए पंहिंजी, ॿियनि जी बि ॻाल्हि ॿुधल हुजे न हू हर वक़्तु बुखियो, काम ऐं धन खां छुटल हुजे, गुलनि जी हुजे सुराण, ॼण बाग़ में वेठल हुजे, लॻे थो इंसाननि जहिड़ो पर ख़ुदा सां मिलियलु हुजे, अहिड़ी तरह रचियलु हुजे जीअं सामीअ सचियलु हुजे। अहिड़े माण्हू सां मिलणो आहे। मूं सच सच ॻाल्हायो आहे, शुरू खां वठी ॿुधो आहे, माण्हू चवंदा आहिनि सच ॻाल्हाए। ऐं अमां चवनि पहिरीं अमां जे वचननि में, पोइ स्कूल में, कॉलेज में, सचाई सचाई। उन ते हिकिड़ी कविता आहे, बाबा लाइ। बाबा चयो, थधो ॻाल्हाए, थोरो ॻाल्हाए, मिठो ॻाल्हाए, सचो ॻाल्हाए। बाबा चयो, थधो ॻाल्हाए, थोरो ॻाल्हाए, मिठो ॻाल्हाए, सचो ॻाल्हाए, पोइ भली तूं मंदरु न ठाराए, पोइ भली तूं रब वटि न ॿाराए, बसि तूं सच ॻाल्हाए। पोइ डपु थींदे छा लाइ, पोइ डपु थींदे छा लाइ, सुठा कर्म ई धर्म आहे, ॾे वठि सॼी हिते ई आहे, ख़ुदा खपे छा लाइ। लोभ लालच खां पंहिंजो पाण छॾाए, सिधे सवाटे जीवन खे चालाकीअ में न वॼाए, बसि तूं ध्यानु कमाए, बसि तूं ज्ञान कमाए, बसि तूं सच ॻाल्हाए। एतिरो ई काफ़ी आहे माण्हू मां बंदो थियण लाइ। अॻियां हली जीवन में मूंखे पढ़ाई करण जो मौक़ो मिलियो। मां अॻियां पढ़ियुसि, BA पढ़ियुसि, LLB पढ़ियुसि, MA पढ़ियुसि, MA फिलोसफी में पढ़ियुसि। त अॻो पोइ वरी मूंखे क्रिएटिविटी जो शौक़ु थियो। असांजे घर में सभु क्रिएटिव हुआ, बाबा क्रिएटिव हो, मुंहिंजो भाउ। त मूंखे लॻो असां राइटर जे विच में रहंदा हुआसीं, सभु राइटर्स ईंदा हुआ, त मूंखे बि थोरो ॼण हिकिड़े क़िस्म जी खुजली लॻी त मां बि कुझु कविता लिखां, राइटर लिखां। त उनजी साधना करणु शुरू कयमि। मूंखे लॻो त कुझु कविता सिखां, कीअं कयां, छा कयां। त उन साधना ते हिकिड़ी कविता लिखी अथमि, कविता उत्पन्न तॾहिं थींदी शायदि, कविता उत्पन्न तॾहिं थींदी शायदि, तूं जॾहिं हिकु सुवालु बणिजंदे ऐं को बि जवाबु सही कोन लॻंदे।
तूं जॾहिं हिकु सुवालु बणिजंदे ऐं को बि जवाबु सही कोन लॻंदे, देर राति जो बंदि दुकाननि जे थलनि ते वेठे बाहि सेकींदे ॾिसंदे के तस्वीरूं भरंदड़ टांडनि में, देर राति जो बंदि दुकाननि जे थलनि ते वेठे बाहि सेकींदे ॾिसंदे के तस्वीरूं भरंदड़ टांडनि में, डिसेंबर जे लहंदड़ सिज जी लाली तोखे डेजारींदी जॾहिं, डिसेंबर जे लहंदड़ सिज जी लाली तोखे डेजारींदी जॾहिं, अंदर में तूफ़ान उथंदे ऊचाइयुनि खे छुहंदे जॾहिं, पंहिंजो नालो यादि न रहंदे, हर ॻाल्हि ते खिली ॾींदे, हर ॻाल्हि ते रोई ॾींदे, हर को पंहिंजो अजनबी लॻंदे, हर को अजनबी अजीब लॻंदे, हलंदे हलंदे थकिजी पवंदे जॾहिं कविता उत्पन्न तॾहिं थींदी शायदि, हलंदे हलंदे थकिजी पवंदे जॾहिं कविता उत्पन्न तॾहिं थींदी शायदि, पर कविता खे तॾहिं कल में मश में हारे न छॾिजांइ, कविता खे तॾहिं कल में मश में हारे न छॾिजांइ, कविता खे पूरी तरह पी छॾिजांइ, जी छॾिजांइ कविता खे, बूटे मां वण थियणु ॾिजांइ, कॾीअ मां खिलणु ॾिजांइ गुल खे, सुराण तो में उथंदी तॾहिं कविता उत्पन्न तॾहिं थींदी शायदि। कविता जी पूजा भक्ति साधना कंदे कंदे थोरी कविता सिखी वियुसि ऐं पोइ कुझु ॿियूं बि आदतूं अची थियूं। हिकिड़ी आदत अची थी उॾाम भरण जी, उनजी कविता आहे उॾाम। धरतीअ खां ॿाहिरि इंसान ज़ात खां मथे, धरतीअ खां ॿाहिरि इंसान ज़ात खां मथे, पंहिंजो पाण खां परे, कम कारियुनि खां दूर, अखरनि वीचारनि अहसासनि जे बोझ खां मुक्त कॾहिं हली वेंदो आहियां, पर खोले ब्रह्मांड में, बर्फ़ीला पहाड़, वादियूं, जंगल, ककर, आसमान सभु हेठि छॾे, सिज चंड तारा, रोशनियूं, उंघायूं, हिकु पुराणी धुंधली यादि वांगुरु हेठि छॾे, पर खोले अॻियां, अञा बि अॻियां, मथे ऊचाई जे हद खां मथे, जीवन मौत लोक परलोक ॼण सपनो ॼण कहाणी मुंहिंजे तिरीअ ते हिकु माक जो पुड़ो ईअं बासंदो आहे। जीवन मौत लोक परलोक ॼण सपनो ॼण कहाणी मुंहिंजे तिरीअ ते तरे, मुंहिंजे तिरीअ ते हिकु बाक जे फुड़े वांगुरु ईअं बासंदो आहे। हीउ विशाल जीवन, सभु युग, सभु ग्रह, सभु काल, देव देवताऊं मुंहिंजे तिरीअ जे माक जे फुड़े में तरंदा आहिनि। सॼी काइनात, असीमित, अनंत, सॼो ब्रह्मांड हिन माक जे फुड़े में मुंहिंजे तिरीअ ते, ऐं मां फुड़े खे जिभ ते रखी गिही वेंदो आहियां। इन सॼे कविताई सफ़र में गॾोगॾु मुंहिंजो गृहस्थ जीवन बि हलियो। मुंहिंजी ज़ाल, मुंहिंजो पुटु ऐं मुंहिंजी नुंहुं हाणे हुन सां गॾु आहे, हुनखे ॿ पोटा आहिनि। अञा ताईं असांजो गृहस्थ जीवन हले थो। त मुंहिंजो संन्यस्त पहिरीं थियो, गृहस्थ पोइ थियो। इहो वेदनि जे अनुसार ग़लति आहे, उबतो आहे। पहिरीं गृहस्थ कबो आहे, पोइ संन्यास कबो आहे, पोइ संन्यास थींदो आहे। असांखे पहिरीं संन्यास मिलियो ऐं पोइ हुन सां गॾोगॾु गृहस्थ बि हलायोसीं। एक्चुअली इहो ॾाढो उहो बि ॾुखियो कमु थियो, पर मां वरी संभाले वियो आहियां। कीअं मां बैलेंस कयो अथमि पंहिंजे गृहस्थ जीवन खे ऐं संन्यस्त जीवन खे। पंहिंजी हिकिड़ी महबूबा कविता ऐं पोइ ॿी महबूबा सविता, उन्हनि खे कीअं गॾु गॾु हलाए रखियो अथमि। कविता जो उनवान आहे स्वामी पसारी। 10 सालनि जी उमिरि में मूंखे स्वामी थियणो हो, पर मुंहिंजी अमड़ मूंखे करणु सेखारे छॾियो ऐं मां न थी सघियुसि। अॻियां हली मुंहिंजे बाबा मूंखे पसारीअ जो दुकानु खोले ॾिनो, पर मां तेसि ताईं ॻणणु भुलिजी वियुसि, त मां वरी बि न थी सघियुसि। सॼी उमिरि मां हिननि स्वामीअ पसारीअ खे पंहिंजे कोले ते खणी हलियो आहियां। सॼी उमिरि मां हिननि ॿिन्ही स्वामीअ पसारी खे पंहिंजे कोले ते खणी हलियो आहियां। स्वामीअ जी पसारीअ लाइ करुणा ऐं पसारी जी स्वामी लाइ श्रद्धा। स्वामीअ जी पसारी लाइ करुणा संभालेसि पियो ऐं पसारी जी स्वामी लाइ श्रद्धा। मूंखे कुझु सोन जा सिक्का ऐं कुझु ज्ञान जा मोती जीवन खे हलाइण लाइ ॾियारिया। मूं कुझु नंढा नंढा टुकड़ा पंहिंजे गज़लनि मां कढी कलेक्शन ठाही आहे, हुन मां कुझु पेश आहिनि तव्हां वटि। जंहिं अखर ते नज़र पवे कविता थी पवे, जंहिं अखर ते नज़र पवे कविता थी पवे, जंहिं शख़्स ते नज़र पवे कहाणी बणिजी पवे। सॼी ॻाल्हि सम्झी त अथई पर शेखी थी पई अथसि, सॼी ॻाल्हि सम्झी त अथई पर शेखी थी पई अथसि। ज्ञान कमाए सम्झ विञाई ग़लति फहमी थी पई अथसि।
सुंदरता वणंदी आहे पर सादगी उन खां वधीक। सुंदरता वणंदी आहे पर सादगी उन खां वधीक। जीअं शाइरी त सुठी आहे पर आशिकी उन खां वधीक। कमाइण खर्चण खाइण सुम्हण इनखे ई शायदि जीअण था चवनि। कमाइण खर्चण खाइण सुम्हण इनखे ई शायदि जीअण था चवनि। बेहोश हलण सपना ॾिसण इनखे ई शायदि जाॻण था चवनि। झुंड सां गॾिजी हलां पियो पर झुंड मां न आहियां। झुंड सां गॾिजी हलां पियो पर झुंड मां न आहियां। अधु राति थी चुकी आहे मां शाम में ई आहियां। आख़िर आहे छा दुनिया में जंहिंजी कजे उपटार। आख़िर आहे छा दुनिया में जंहिंजी कजे उपटार। हर कंहिंजी झोली ख़ाली हर कंहिंजे सिर ते बार। माना नाहे त छा थी पियो सादगीअ में उमिरि गुज़ार। माना नाहे त छा थी पियो सादगीअ में उमिरि गुज़ार। उन्हनि जिन कयो माना जो ज़िक्र छा थियो तिन जो हाल। उन्हनि जिन कयो माना जो ज़िक्र छा थियो तिन जो हाल। मार पवे ॾिसण छॾे ॾे तकलीफ़ूं सहंदे सलीब ते चढ़ंदे। मार पवे ॾिसण छॾे ॾे तकलीफ़ूं सहंदे सलीब ते चढ़ंदे। सच ॻोल्हण जी कोशिशि न कर कतार में हल फ़ाइदे में रहंदे। आयो हो मूंखां कर्ज़ु घुरण हाल ॿुधाए रोई पियो। आयो हो मूंखां कर्ज़ु घुरण हाल ॿुधाए रोई पियो। कर्ज़ु वठी वेंदे वेंदे हिकु लुड़क जो टुकड़ो ॾेई वियो। लिखी पढ़ी लाइकीअ लॻी वेंदो हू बि नेठि जीअण त सिखी वेंदो। लिखी पढ़ी लाइकीअ लॻी वेंदो हू बि नेठि जीअण त सिखी वेंदो। ज़मीर संभाले सघे न सघे ईमान संभाले सघे न सघे नकाब त चहिरे ते ज़रूरु चढ़ी वेंदो। आख़िर में कामयाबी त उधारी बि मिले पई अॼुकल्ह। कामयाबी त उधारी बि मिले पई अॼुकल्ह। किश्तूं जे नेम सां भरे ईंदे बोई बहार जी खिले न खिले कोन को ॿूटो त भरी वेंदो। सिंधी साहित्य जी त्रिमूर्ति कीरत बाबाणी साहिबु उत्तम साहिबु ऐं गोबिंद माली साहिबु वर द मेन असांजा रहबर हुआ जॾहिं पार्टीशन मां सिंधी हिते गॾे आया। ऐं घणो ई कुझु दर बदर थिया। ॿोली जा स्कूल कोन हुआ ॿोली तस्लीम कोन हुई ॿोली खे का माना कोन हुई कम्यूनिटी वॉज फीलिंग दर बदर। त उन माहौल में हिननि टिनी दिलबरनि वॾे पैमाने ते लेखकनि जी हलचल हलाई ऐं मुखर ताल कई दिल्ली में वञी 52 ॾींहंनि जी। ऐं उन में उन्हनि कंहिं हालत में ॿोली तस्लीम कराई त उन में असांखे तंहिंखां पोइ हाणे चङा ई फ़ाइदा थिया आहिनि ऐं चङो ई उनजो असांजी गवर्नमेंट रिकग्नाइज़ ॿोली आहे। उन में सभु गवर्नमेंट जा जेके बि स्कूल आहिनि कॉलेज आहिनि उन में फ़ाइदो मिले थो। ॾाढी वॾी ॻाल्हि थी आहे त इहो हिननि जे करे इहो पॉसिबल थियो हो। त उन ते हिकिड़ी कविता लिखी अथमि सिंधी साहित्य जी त्रिमूर्ति। ख़बर नाहे हू जुनूनी हुआ या मस्ताना या ग़लतफ़हमी जा शिकार हुआ। ख़बर नाहे हू जुनूनी हुआ या मस्ताना या ग़लतफ़हमी जा शिकार हुआ। चवनि पिया असांखे त कॾहिं ख़्यालु ई न आयो त ॿुधा बि थींदासीं मरंदासीं। असांखे त कॾहिं ख़्यालु ई न आयो ॿुधा बि थींदासीं मरंदासीं। असां त वक़्त ते फ़तह पाइण जो सोचे वेठा हुआसीं। असां त वक़्त ते फ़तह पाइण जो सोचे वेठा हुआसीं। इतिहास खे मोड़ ॾियण लाइ हथियुनि जे डिघियुनि डिघियुनि रेखाउनि खे सिधो करण में लॻल हुआसीं। इतिहास खे मोड़ ॾियण लाइ हथनि जे डिघियुनि डिघियुनि रेखाउनि खे सिधो करण में लॻल हुआसीं। असां बलिदान ॾिनो हो न असां सन्यासी हुआसीं न। मौत खे मोठ खाइण जी चाहना में असां काइनात जा क़ाइदा पाण ते लागू थियण ई न ॾिना। मौत खे मोठ खाराइण जी चाहना में असां काइनात जा क़ाइदा पाण ते लागू थियण ई न ॾिना। असां अमृत पीतो हो न सोमरस में मिलायो। सपना ॾिसी हक़ीक़तुनि खे नाकारे छॾियोसीं। सपना ॾिसी हक़ीक़तुनि खे नाकारे छॾियोसीं। कविताऊं ऐं नारा अखरनि मां आज़ादु करे अच्छा कबूतर बणाए उॾाए छॾियासीं। ॿियो कहिड़ो वसीलो हो असां वटि। ॿियो कहिड़ो वसीलो असां वटि। धरती जो खसिजी वई त हवाउनि में महल खणी हलियासीं। ॿियो बि त घटि कोन हो। ॿियो बि त घटि कोन हो। अम्मा खां विछड़जी बावड़ो त बणिजी पवे थो इंसानु। ख़बर नाहे जुनूनी हुआ मस्ताना या कंहिं ग़लतफ़हमी जा शिकार हुआ। नमस्ते। मां अरुण बाबाणी खे 54 सालनि खां सुञाणा। असीं पहिरीं 1970 में कॉलेज में गॾियासीं ऐं 1970 खां वठी अॼु दिन ताईं 54 साल असांजी दोस्ती बरक़रार रही आहे।
जॾहिं मां अरुण खे पहिरियों दफ़ो ॾिठो हो त मूंखे हुनजी हिकिड़ी ॻाल्हि ॾाढी सुठी लॻी हुई कि हू ॾाढो सिधो ऐं साफ़ दिलि जो माण्हू हो ऐं उहा क्वालिटी हुन में अञा ताईं बरक़रार आहे। इहा जेकी क्वालिटी आहे मूंखे लॻे थो पूरे बाबानी परिवार में आहे। जॾहिं पहिरीं मां उन्हनि जे घर वई हुयसि त मूंखे इहो पहिरीं ॾिसणु आयो कि अम्मा बाबा एंड अरुण जा जेके भाउर अनूप एंड रवि, उन्हनि सभिनीनि में एॾो प्यार हो, एॾो स्नेह हो, एॾो सुठो घर जो एटमोस्फेयर हो कि आई वॉज रियली इम्प्रेस्ड बाय दैट।